अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तमाम दोस्त खुश हूंदा। अॼु रिकॉर्डिंग बैकअप आहे, तंहिं करे ते घर में असां हिकु रेसिपी तयारु कयूं था जंहिंजो मास्टर आहे जहांगीर, असिस्टेंट कैमरामैन। अचो तव्हांखे ॾेखारियूं था इहा रेसिपी कीअं तयारु कयूं था। ऐं अला मालिक आहे शाम रखो तयारु आहे। का हेठि मथे ॻाल्हि थी अस्पताल में थोरो हे जेकी रेसिपी तयारु कंदा पिया अॼु, हाँ इहा मतिलबु तव्हां छा फीलिंग अचे थी त कीअं खाई ये असांजो जेको अॼु कैमरामैन आहे जहांगीर लुंड साहब, हुनजी फरमाइश ते असां कढ़ाई ठाहियूं पिया, वाइट कढ़ाई। ऐं असां सां गॾु उस्ताद मोहतरम जनाब उस्ताद उमेद अली कलवार साहब मौजूदु आहे सेट ते, उर्फ ओठो असां मौजूदु आहे सेट ते। ऐं इहा असां कॾहिं कॾहिं जिथे बि सेट ते हूंदा आहियूं त इहा पिकनिक कंदा आहियूं हल्की फुल्की। अच्छा उस्ताद तव्हां ॾिसी रहिया आहियो डेट ते, हाँ एंजॉय कंदासीं इंशाल्लाह। ऐं हे असांजो मास्टर अथव, सफ़ा गमगीन हालत में खड़ो आहे। शेफ आहे शेफ कैमरामैन। आवाज़ थोरो हिनखे चओ त रेसिपी कीअं तयारु कयूं। बसि इंशाल्लाह ताला जीअं तयारु कंदासीं सॼी संगत जे साम्हूं खाईंदासीं कची सभई ईअं ओके। हल ॾिसूं भला बाबा ख़ैर हाली वेंदो घर में वेठा आहियूं। हाँ दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज दोस्तनि हिते जेको आहे सेट ते दावत कई आहे जो पहुची आहे लुंड जहांगीर लुंड। ॾिसो मुर्गी अॼु पचाए यादि शाम जो मोचड़ा खाईंदो, यादि अहिड़ी मुर्गी पचाईंदो जीअं लचपच। पर इहे जहांगीर लुंड दुबई जे होटलनि में कमु करे आयो आहे ऐं अमेरिका जो हिकिड़ो होटल हुयो वॾो, उतो वञी कमु कयो आहे, उते मुर्गी आहे पचाईंदो। अचो त रेसिपी ॾिसूं था कीअं पई तयारु थिए अॼु। हे छा विधो हिन में, हे छा विधो जहांगीर में? इहो ई साॻियो हा बाबा सेटिंग मानी विधो अथई। जहाँ तो मोचड़ा कराएंगे याद रखो अस्पताल पे आऊंगा ना 5000 रियाल माना ये हम 2.5 लाख रुपए 2.5 लाख रुपया। हाँ हाँ। और ये डिश पका रहे अपना जहांगीर, और अभी इसने मक्खन डाला है इसमें। मक्खन ना वाह मालिक, मायोनी मक्खन, इसको मक्खन ही कहते हैं। हाँ मक्खन ही है, सिंधी में मलाई। मलाई सिंधी में कहते हैं। और वो सामने जो है वो नींबू पड़े हुए, नींबू अभी इसके अंदर जाएगा। ये मसाला ठोकता जा रहा है। कौन सा मसाला है उस्ताद? और ये वाइट कोरमा हुआ, वाइट नो है, वाइट कोरमा इसके अंदर हम डाल रहे हैं शान का मसाला। शान ब्रांड नाई कबो और बनना हैं स्वाद चिकन। ग्लास तो खणी आ मैं दोस्तों ग्लास भी नहीं ये बट टाइम भी किलो में तो पकड़े ओ बस आधा कलाक आधा कलाक दे रहे नहीं आधा कलाक मानी ये भाजी 15 मिनट में तैयार। ठोकता जा रहा है, ठोकता जा रहा है। ठोकता जा रहा है।